असांजी वडेरी अॼु छो उदास आहे? वरी को बनीअ जो मसलो थियो आहे छा? ससवी तोसां कहिड़ो कूड़ ॻाल्हायां? अॼु चाची सूमर चयो त मां तोखां इजाज़त वठां। छो? अलाए छो चवे पियो त मुंहिंजो दोस्त पलियो मायूस थो रहे ऐं चवे पियो त पलियो खान न कंहिंसां ॻाल्हाए थो न वरी घर में थो रहे। छो छा थियो बाबा खे? बाबा ठीक त आहे न? चवे पियो त ससीअ जे फिकर में आहियां, अलाए काथे आ अलाए कीअं आ। तू बाबा खे चवे हा न त ससवी ठीक आ। तूं इहो छा थी चईं? मां उनखे कीअं चवां त ठीक आ या छा? मां भी सोचां थी त मां कीअं कयां, मां भी मुझी पई आं। रेशम तो ॾिठो न मुंहिंजो बाबा मूंसां केॾो प्यार थो करे ऐं चाचा हाशिम भी, उहो भी मूंसां ओतिरो ई प्यार कंदो आहे, पर हू भी छा करे, बेवस आहे, मजबूर आहे। बेवस ॿार उठन भी छॾिया आहिनि। रेशम मूंखे ॿुधा त मां छा कयां? ॿुधाए न, मुंहिंजी ज़मीन रुली वेंदई, मूं जेका मेहनत कराई आहे न सा रुली वेंदी ऐं बर्बाद थी वेंदी। तू सिधी चाचा हाशिम ॾे हली वञ। न बा, आदि हाशिम जी तबियत ॾाढी ॾुखी आहे। चाचा हाशिम जेतिरो सख्त आहे ओतिरो ई दिल जो नरम आहे। कॾहिं कॾहिं औरतुनि वांगुरु वेही रोईंदो अथई। सची ससवी? तू बस एतिरो वञी चवेस त ससीअ वांगुरु मूंखे भी था रोलियो, पोइ वेही ॾिसजांइ मज़ो। वाकई? पोइ ॾिस कीअं तो चाचा हाशिम चाचा सूमर खे चवे त न्याणीअ खे तू अध में तो रोले, ईअं धोखो तो ॾी न्याणीअ खे। पोइ त वाह जी ॻाल्हि ॿुधाई अथई, पोइ त मां सुभाणे थी वञांसि। ठीकु आहे, हाणे तू वे त मां चांहि थी ठाहे अचां, ॿई गॾु वेही था पियूं। यार गुलजार माफ कजा, मां तोखे फोन कोन करे सघियुसि। सच पुछी न, ज़हन था नहीं। केर मरे या केर बचे, को अध में हुजे को पंध में हुजे, पर मुझे सही मूं ॾिठो आहे त तव्हांखे कंहिंजी परवाह ई न आहे। असल में सिकंदर अहिड़ी पक ॾियारी जो मां मुतमन थी वेही रहियुसि। कहिड़ी पक ॾिनी? उनजो चवणु त इहा रेड पुलिस न कई आहे। पुलिस रेड न कयो आहे, बाक़ी छा मलाइकनि जी रेड कयो आहे? कंहिंमें एतिरो दम आहे जो गुलज़ार जे राइश ते अची हमलो करे? हाँ सही तो चवां। इहा ॻाल्हि फोन करे न पिया ॿुधाए सघो? गुलजार मूं चयो त मूंखे ख्याल रही हो। ख़बर अथई मां अलाए किथां अची निकितो आहियां, त मुझे फोन छो नथो खणे? बस यार गलती थी वई, पर आखिर हमलो के कयो? मुझे न साईं, मूंखे लॻे थो त कंहिं दुश्मन जी चाल आहे, पर मुंहिंजो त शक पुलिस में आहे। थी सघे थो मता ॿिए ज़िले जी हुजे। मां पाण सोचां पियो, पहिरियों मुंहिंजा हमरा इतला करे पोइ रेड कंदा आहिनि। त मुझे सही मां पुलिस पारां पक कयां न। हाँ, पर हाणे खतरो अथई। सिकंदर ॿुधाए पियो त राणा साहब ख़ासि इन करे मीटिंग घुराई आहे। भले पुलिस मीटिंग करे, हाणे जेको भी थियो न त मुड़स थी मोह ॾिबो। राणा साहब अॼु तव्हां हिते अचण जी वॾी हिदायत कई आहे। कमु खां तर में बदमनी तमामु घणी वधी वई आहे ऐं झेड़नि झटनि में इज़ाफ़ो पियो अचे। राणा साहब तव्हां सही था चओ, ख़ासि करे गुलज़ार ऐं हुनजे साथियुनि वरी लामारा ॾियणु शुरू कया। इन ॻाल्हि खे नज़र में रखंदे असां फ़ैसिलो कयो आहे त कचे में ख़ासि तौरु गुलज़ार जे रिहाइश ते असां रेड कयूं। थियण बि घुरिजे। जॾहिं खां इहो कमदार नबू ऐं संदसि पुटु चनेसर गुलज़ार सां गॾिया आहिनि न, त वठोठां वधी वई आहे। काबू खान असां इन्हनि मसइलनि खां बाख़बर आहियूं। तव्हां फ़िक्र न कयो, जल्दी इहे कानून जे गिरफ़्त में हूंदव। माफ़ कजो सिकंदर साहब, अवां ते बि इल्ज़ाम आहे त माण्हुनि सां अवां सही कोन था हलो। तव्हांखे का ज़ाती शिकायत आहे? मूंखे ज़ाती तौर ते त का शिकायत आहे कोन, पर शिकायत मूं वटि आई आहे। तव्हां हुकुम कयो, कहिड़ी शिकायत आहे? कमदार नबू मूं वटि तव्हां खणी आयो त सूबेदार सिकंदर फ़ैसिले वारा पैसा मूंखां पुर कराया आहिनि। हुन में केतिरी सदाकत आहे मूंखे ख़बर न आहे। सही तो चए अला ग़लति तो चए? रईस, इहो त कूड़ो कूड़े जो पुट आहे। मां त हुनखे इहो बि चयो त मां तोखे मोबाइल ते छॾे अचां। हिननि लफ़्ज़नि ते ई त गंढ ॾेई बीठो आहे त सूबेदार मूंखे ईअं चयो छो? रईस, मां हिन जी जांच करायां थो। जेकॾहिं हिन ॻाल्हि में का सदाकत हूंदी त हुनजो तदारुक ज़रूरु थींदो।
काॾे वञे कांव ओॾे सीन हिन भागो लाइ तूं अॻु वधी बीठो आहे। अच्छा थियो अथई हा ओ शरीफ़ जेके शरीफ़ आहिनि उहे घर वेठा आहिनि तूं छो रोलड़े में आहे। खुदा पुजंदी माई बसरा मुंहिंजे लाइ त बेल करे छॾियो तो चो तरफ़ मुखालफन जे विच में मूंखे फिटो करे वेंदो अथई। ए ख़बर खाली कुनिया गुरु अजायो पियो हीअं उभा में तो भी समझो हो त बसरा खे बेइज्जतो कराईंदुसि हाणे छा आहे तो छो जो बहादुर खे त हाजी साज़िशूं कंदो भली त ख़बर पएसि न त नाले जो शरीफ़ आहे बाक़ी कम चिटा पिटा बदमाशन वारा अथई। पंहिंजो बि झुगो विञाई ऐं मूंखे बि दर बदर कई। ओ सॼो शरीफ़ दारो मदार थई नियत जो हा पोख पाणीअ ते इंसान नियत ते जहिड़ी नियत कई तहिड़ी आॾी आहे भला परावा झुगा जो झणकंदो वतंदे परावा घर फिटाईंदे त उहो छॾींदुई छा उनखे आगाह जूं अखियूं थई आगाह जूं। ॾो वरी हाणे तूं मालिक ते दीदी मालिक जो कहिड़ो ॾो मुंहिंजो घर त तो विञायो आहे सौ सिधो बसरा। तूं त सम्झे पियो त मूंखे को चवण वारो ई कोन्हे पर शरीफ़ न्याणीअ जी पिट खाई वे विढ़ी वेई न्याणीअ जी पिट ॾिसी न पाण खे हूंदे सूंदे घर खां दर पदर थी वई। तोखे त से वॾो सूर आहे ससुई जो हा फाटी पियो अथई। अड़े शरीफ़ हुआ मिस्कीन पीउ जी धीउ न जेके माउ न भाउ बेचारड़ी औरत ज़ात अलाए काथे दर पदर थी हाणे कुझु पाण बि दर पदर थी त ख़बर पवई त घणे वीहे सौ आहे जेड़ी करणी अहिड़ी भरणी खड ॿिए जे लाइ खोट किरे पाण उहो तूं हाणे किरियो आहे खड में काॾे थी वञी हाणे घिटी में लामारा ॾींदी काथे वरी काथे हिते तुंहिंजे साम्हूं बीठी आहियां। ॿी ॻाल्हि त मां तो वांगुरु बेनफ़सी त न आहियां जो हिते गिटनि में धिका खाईंदसि मूंखे अलाह घर तड़ो ॾिनो आहे जीअं मुंहिंजो बेगो बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। ओ शरीफ़ चङो इन्हे में थई त भुली भुली भाण आई साबी न भुली हुन न्याणीअ खे ॻोल्हे पेरनि ते हथ रखेसि माफ़ी वठेसि त रब बख़्शई जे न त रोहे रल्हा मथे खला हूंदई कोन भाईंदे कुझु बि कोन पवंदई को बि फ़ाइदो। माफ़ी वरी मां उन खां वठी त पोइ न वठेसि माफ़ी न्याणियुनि जो पिटियलु आहे वेही ताड़ी वॼाए हा बीठो हुज टिवाटे ते या वरी ट्रपड़ी विछाए वेही पिन जेको चयो मां न इन ते अमल कर त वरी इंसानियत में अचे जे न त बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन मां हलाए थी पई हा कॾहिं बि माई बसरा सिधो न ॻाल्हायो जो हे हाजी शरीफ़ जो हां ठरिया अलाह पुजंदुसि असांजो बि घर वञाई पंहिंजो बि घर वञाई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे भेण वे आदा अज मां तव्हां ॾे हली आई आहियां। भेण ख़ैर त आहे मूडे पर तव्हांजो कमदार त चाचो सूमर आहे। राणी अदे आशिम खे तू भी मुझी पारत कर। हाँ हाँ रेशम छो न अदा मूं अव्हां जो कहिड़ो ॾोह कयो आहे जो भेण का सहारो था खसियो। तव्हां चाहियो था त मां अकेली थी वञा। अल्लाह न करे भेण मां तोखां सहारो छो खसींदुसि। अदा ॾिसो था चाचो मूंखां कावड़जी आयो आहे। अदा तव्हां असांजी केतिरी मदद कई आहे हिकु भेण खे तव्हां अॻिते आंदो आहे। हाणे ॾिसो था चाचो चए थो त तव्हांजी कमदारी कोन कंदसि। जीअं हिते अदा पलियो अकेलो थी पियो आहे। चाचो पलियो घर में आहे अलाह संदसि मदद कंदो। दुश्मननि जे घेरे में आहियां। अदा सव जी ॻाल्हि हिकिड़ी जा भेण खे अकेलो करी जा मदद करी
मां तो वटि हली आई आहियां। जहिड़ी सस हुई तव्हांजी भाइटी तहिड़ी मां। हाणे जे ससु जे सदके मुंहिंजी मदद कयो त ठीक, त उन वांगे मां बि केॾां मुंहुं कयां, ॿियो छा कयां भला? भेण ही तूं छा थी चवीं? असांजे हूंदे तूं बरमुंह कंदीअ? जेकॾहिं चाचो सूमर नथो हले न त ज़मीन ते हली मां पाण बीहंदुसि, पोइ ॾिसां त तोखां ज़मीन केर थो खसे। हा जी भले बाज़ कने इहा ॻाल्हि आहे त मां बि धीअरनि वारो आहियां, मां भरंदुसि। हाणे त ख़ुशि। खुदा जी बादशाही जो ख़ैर। बादशाह जो कहिड़ो वज़ीर है? लॻे थो त असांजो तख़्तो हूंदो थी चुको आहे। वज़ीर अॼुकल्ह मां ॾाढो परेशान आहियां, तूं सम्झी सघीं थो इन ॻाल्हि खे? मुंहिंजो न साईं, मायूसी अवां जे मुंहं ते सूंहें कान थी। तव्हां त उहे बादशाह आहियो, तव्हां जे हिक इशारे ते मंज़िल अवां ॾांहुं डोड़ंदी ईंदी। मंज़िल ते पहुचंदे पहुचंदे मां मंज़िल खां केॾो परे थी विया। इहो ई फ़क़ति मां ई ॼाणां थो पीर एहसान ऐं सरदार शाह ज़मान खे कीअं रस्ते तां मूं हटायो। ईअं ई रस्ते तां हटायो मान कि मखण मां वार। पर इहो लौंग बाबल साईं, इहो लौंग कहिड़े बाग जी मूरी आ? धक्को ई हिकिड़ो हणंदो सांस। रुगो तव्हां हुकुम कयो, सॼी उमिरि जे लाइ गुम करे छॾियांसि। ईअं ई करणो पवंदो वज़ीर। इहो लौंग मूंखे ॾिसी छपरनि खे ताव थो ॾे। इहा ज़मीन मुंहिंजे अपन ॾाॾनि जी आहे। इहे मीरासी मुंहिंजे वॾनि जी मिल्कियत पिया खाइनि ऐं मां कुझु नथो करे सघां। बाबा साईं, उन में कहिड़ो दम आहे? अवां जी ज़मीन जो अनाज खाईंदो? बाबा साईं, इहा रांदि अवां सां काबू खान थो विढ़े। वज़ीर पहिरियां हिन लौंग खे उपट मारियो, हिन काबू खान खे पोइ ॾिसबो। वज़ीर ताड़ करीस, हाणे इहो लौंग मूंखां बर्दाश्त नथो थिए। मुंहिंजे न साईं, अवां जो हुकुम खपे। इन लौंग खे लाहौत जा वण न दसिया न त मुंहिंजो नालो वज़ीर न आहे। बस रुगो भुल में अचे त धक्को ई हिकिड़ो हणंदो सांस। पाण खे सम्झे छा थो? हूअं त वरी ॾाढो हणंदो आहीं। वज़ीर जो लोॾो कंध ते गोॾो। हाणे त कुझु करे ॾेखार न। कुझु कर, को कल्याण कर, को संगत सां राब्तो कर। ठीकु आहे मुंहिंजनि साईं, मां संगत सां मिलां थो, पोइ इनखे ख़बर पवंदी त वज़ीर जो लोॾो कंध ते गोॾो। माना त इहा ॻाल्हि आहे, रेस काबू खान नथो चाहे त असां सिधा सवां सूबेदार सिकंदर सां विढ़ूं। पर हिकु ॻाल्हि ॿुधी जॾ सोडा, कारो नांग पंहिंजो वेर छॾे सघे थो, पर हाशिम पंहिंजो पलांद कॾहिं कोन छॾींदो आहे। हाशिम भाउ छा कयूं? बाबर साईं जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी त नथा करे सघूं। बदिले जी बाहि त हाशिम मुंहिंजा बि चेहरा जलाए छॾिया आहिनि। पर यार छा कयां, मुंहिंजा हथ त यार बाबर साईं ॿधी छॾिया आहिनि। न त इहो सूबेदार सिकंदर खाॼे छा सां? सोडा कम अहिड़ो कंदासीं जो नांग बि मरे ऐं लठ बि न भॼे। पलांद त ज़रूर कंदासीं, पर तरीक़ो अलॻि हूंदो। सूबेदार सिकंदर खे इहा ख़बर ई कान पवंदी त गोली किथां आई ऐं कंहिं हलाई। हाशिम मां सॼे दुनिया सां टकर खाई सघां थो, हर माण्हू जी मलामत सही सघां थो, पर बाबल साईं जी मयार नथो सही सघां। हाशिम ॿियो त सभु ठहियो, पर जेकॾहिं बाबल साईं सिर्फ़ु मूंखे रुगो एतिरो चयो न त सोडा मुंहिंजो बि चवण न कई त यार मां त मरी वियुसि। सोडा मां ॿार न आहियां ऐं रेस काबू खान बि मुंहिंजो मोहसन आहे। उनजे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी मां कॾहिं बि कोन कंदुसि। सोडा तूं वेही ॾिसजांइ, पलांद बि थी वेंदो ऐं रेस काबू खान जो भरम बि रहिजी वेंदो। तूं मूं ते यकीन त कर न। हाशिम इहो त सभु ठीकु आहे, पर इहो सभु थींदो कीअं? सोडा इहो तूं मूं ते छॾे ॾे। हाणे तूं घणो न सोच, अच तालो। बाबा साईं, हाणे ख़बर पवंदी न मुझन खे
नबन कमदार कड़ी शय हुयो बाबा असांजे वञण खां पोइ हथ पोइ हथ छो भेरा तो चयो तो न खण नालो पीर मोहन मुंहिंजे अॻियां मुंहिंजे पुट ते टिंडड़ी थी चढ़न ये पीर मोहन सां गॾु था न लौंग मेरा सी बन्नी ते कब्ज़ो को न करे ज़मीन ते ही अंडा वरिया रेशम लौंग जी वनी बन जे हली हुन सां बि थे हुन असांखे दर पदर कयो आहे ऐं मुचन बि हाणे सुख जो साह कोन खणंदो हुन जी हयाती कंठन जी सेज न पढ़ायम न मोचो नालो बि चनेसर नाहे चनेसर ओ त चनेसर जी चाल चंगन भलन जूं वायूं बताल तुआरे ने वज़ीर ॿूटो कोन बारे लगे तो ने गाढ़े बोर्ड ते पार्टी ते न मटाए बाबा वज़ीर मुझे भरोसे जो माण्हू बा वो मुसा कदे भी धोखो कोन कदो यार ने तुझे वज़ीर कयो कुछ बाबा मुचन को मामूली माण्हू ना है जो वज़ीर हिक ही धक्के में उनके मारे मञाए बाबा मुचन बबुर जो वाला बबुर जो जंहिंजूं पहाड़ू पाताल में आहिनि उन्हनि खे उखेड़ण आसान नाहे बाबल रखे रखे त कात कुहाड़ जंग जी विंदा थे जंग जी बाबा ये न थी तो तू थोरो सब्र कर सब्र वज़ीर वाका करे मुचन जा वाजट वजाईंदो ॾिसंदम त तुआरो वज़ीर कड़ो ॿूटो बारे न बारी न तो चार पंहिंजे पुट ते टिंडड़ियूं ता पढ़िया मूंखे त हिकिड़ो ख़ौफ़ पकड़ियो वियो कयां त छा कयां अलाए छा थींदो छाजो ख़ौफ़ अदा सुमर हाणे त तूं वॾेरी रेशम जो कमदार आहीं पोइ बि ख़ौफ़ थो खाईं ख़ौफ़ कीअं न कयां था पढ़िया पीर मुजन केॾी महिल मूंखे नुक़सानु पहुचाए सघे थो छो त हाणे कमज़ोर थी चुको आहे वॾेरी रेशम सां त विड़ी कोन सघंदो पर असां ग़रीबनि ते वॾेरी रेशम जी बाहि ज़रूरु छंडींदो तूं फ़िक्र न कर अदा सुमर पीर मुजन पाण खे हाणे कुझु बि न करे सघंदो छाकाणि त खेसि ख़बर आहे त असांजे मथां रईस कांबू ख़ान जो हथु आहे बराबरि आहे दा रईस कांबू ख़ान नंगनि ऐं दंगनि जो मुहाफ़िज़ आहे ऐं ग़रीबनि जो हॾ ॾोखी आहे बेसहारनि जो सहारो आहे पर मुजन आहे बेवड़ो अहिड़े माण्हू ते कहिड़ो एतबार कुझु बि हुजे अदा सुमर पर हेॾे जबल कढण खां पोइ पीर मुजन खे इहा ख़बर पइजी वई आहे त रईस काबू ख़ान केतिरी ताक़त रखे थो हाणे हू कॾहिं बि रईस काबू ख़ान जे माण्हुनि जे मथां हला करण जी ज़रूरत नथो रखे आयो त मुंहुं ॾींदासीं हाणे हू महिमान इंतज़ार कंदा हूंदा हला हल कर ख़बर थोड़ा घर में अमुना या वरी को निकतो आ गिदड़ बाबा साईं वो चवंदा आहिनि गिदड़ जो मौत ईंदो आहे न तो शहर जो रुख कंदो आहे वरी कड़े गिदड़ के मौत खयो डर मां निकरी शहर जो रुख पियो करे मुचन बाबा साईं अॼुकल्ह इहो गिदड़ डर मां निकरी घर जो माहौल ख़राब थियो त बाबा साईं ॿुधो आहे त अॼुकल्ह वॾेरी रेशम जी राहुनि में कंडा थो अचे ऐं उनजे तर जे हारियुनि नारियुनि खे बि रासा थो करे थोड़ा चवंदा आहिनि न त कुत्ते जे पुछ खे सॼो साल नड़ में विझी सिधो करे रखिजे हुनखे पोइ ॿाहिरि कटिजे त उहो सिधो कोन थींदो वींडो जो वींडो रहंदो तो मुजन जी तबियत बि ईअं ई थी इन करे तर वारनि खे मुजन खां एहतियात करणो पवंदो बाबा साईं मूंखे त इहो शक आहे त किथे इहो गिदड़ कंहिं ॻोठाणे खे न नुक़सानु रसाए मूंखे नथो लॻे त इहो गिदड़ वरी का अहिड़ी हरकत कंदो पर जेकॾहिं कई त हुनखे असांजी ताक़त जो अंदाज़ो बि आहे बाबा साईं मूंखे त मिड़े इहो फिक्र थी पियो आहे त किथे हू वरी रेशम आहे लौंग खे न नुक़सानु रसाए जेकॾहिं मुजन ईअं कयो न त मां हुनजी हयाती कंडनि जी सेज बढ़ाए छॾींदुसि थोड़ा कंडनि जी